दरिया छह कैनाल ठाहिण ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो एहतजाज। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार सिंधु दरिया मां छह कैनाल कढण जे फ़ैसिले ते पीपीए खे एतमाद में न वरितो आहे। कैनाल ठहण लाइ अख़्तियार कयल तरीक़ो दुरुस्त नाहे। सिंध सां मुसलसल अढंगो वर्ता कयो वियो आहे। जुडिशल कमीशन में भी सिंध खे बराबरी जी बुनियाद ते नुमाइंदगी न मिली आहे। वफ़ाक़ी सरकार बाबति ईसीसी इजलास खे आगाह कयो वेंदो। पाकिस्तान तरफां चीनी शहरनि जी सिक्योरिटी लाइ चीन मां टीमूं अचण जी तरदीद। परदेही ऑफिस जे तर्जुमान मुमताज ज़हरा बलोच चवणु आहे त चीनी शहरनि जी सिक्योरिटी लाइ चीन मां टीमूं अचण जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। पाकिस्तान ऐं चीन जे लाॻापनि खे एजेंडा तहत ख़राब कयो पियो वञे। चैंपियंस ट्रॉफी लाइ को बि बैकडोर चैनल नाहे। भारत खे रांदियुनि में सियासत न करणु घुर्जे। तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी बुशरा बीबी जी बरियत जूं दरख़्वास्तूं ख़ारिज। अदालत सूमर ते फर्दे जुर्म लागू करण लाइ तारीख़ मुक़रर करे छॾी। तहरीक इंसाफ़ हिकु दफ़ो ॿीहर मुल्क खे यरगुमाल बणाइण जी कोशिश करे रही आहे। 9 मई बहाने मुल्क खे ॿीहर यरगुमाल बणाइण जी इजाज़त न ॾींदासीं। सोशल मीडिया ब्रिगेड बद इख़लाक़ीअ जे तूफ़ान ऐं गारगन ते लही आई आहे। छा पीटीआई बानी अॻूणे आर्मी चीफ खे मुदे में वाज आछ न कई। ख्वाजा आसिफ सां लंडन में पेश आयल वाक़ियो मज़मत जोॻो आहे। सियासी अॻवाननि सां परदे में बद इख़लाक़ी या वाक़िया बर्दाश्त जोॻा नाहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण। सिंध जी राजधानी कराची समेत 18 ज़िलनि में मकानी इदारनि जी नंढी चूंड लाइ पोलिंग मुकमल। वोटनि जी ॻणप शुरू। 271 पोलिंग स्टेशन्स मां 247 पोलिंग स्टेशन्स खे हसास करार ॾिनो वियो। चूंडुनि दौरान हिफ़ाज़ती इंतज़ाम निहायत सख़्त। पोलिंग स्टेशन्स ते पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में अजरक ऐं टोपिन जा स्टॉल क़ाइमु। मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती कचहरियूं ऐं मौसीक़ीअ जूं महफ़िलूं। सिंधी गीतनि ते रक़्स। लाड़काने वासी हिंदू वापारी पंजाब जे शहर ननकाना साहिब में क़तल। पुरदौरान मज़ामत करण ते हथियारबंदनि राजेश रोड़ा खे क़तल करे छॾियो। वाक़े सबबि लाड़काने शहर में सो। ऐं ऑस्ट्रेलिया पहिरीं T20 मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी। मैक्सवेल बरसात मुतासिर मैच में पाकिस्तानी बॉलर्स खे धोई छॾियो। 18 बालनि ते 43 रन्सूं। क़ौमी टीम जो को बि बैटर कैंगरू बॉलर्स जो मुक़ाबिलो न करे सघियो।